रब पाक जे इंसान खे सिहत ऐं जान ॾिनी आहे न त उहो इंसान हिकु वॾो ख़ुशकिस्मत भाग वारो आहे। यकीन कयो न त हॉस्पिटल में तव्हां चकर लॻायो, बुज़ुर्गनि खां वधीक नौजवान तव्हांखे दाख़िल मिलंदा। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। रब पाक जे इंसान खे सिहत अता कई आहे न त अल्लाह जो शुक्र अदा करे, रब जो शुक्र अदा कंदो सो अल्लाह उनखे अञा सिहत ॾींदो। इन सिहत जो ऐं ज़िंदगी जो उन वक़्त में अहसासु थींदो आहे जॾहिं अस्पताल जे वार्ड में हुजे ऐं डॉक्टर जी ज़बान तां बुरी ख़बर ॿुधे। उन वक़्त में अहसासु थींदो। उन वक़्त में तोखे ताली फ़िलहाल जिन दोस्तनि जी परवाह कंदे, जिन पंहिंजनि जी परवाह कंदे, उहे बि तोखे न वणंदा। उन वक़्त में तोखे ख़बर पवंदी त वाक़ई ज़िंदगी छा हुई, मां कहिड़े तरीक़े गुज़ारी आहे। जिन खे डॉक्टर रख कंदा न जा, जिन खे जहिड़ी बीमारी में का शइ न खाइणी हूंदी न, वरी चवंदा त अल्लाह वॾो आहे, अल्लाह मालिक आहे, अल्लाह मौजूदु आहे, कुझु न थींदो इंशाअल्लाह। अहिड़ा हज़ार ई वेठा अथव दाख़िल लॻा अस्पताल में जेके चवंदा अल्लाह वॾो आहे, अल्लाह मालिक आहे। रब पाक सिहत जे बारे में इंसान खे बार बार चयो आहे सिहत जी दुआ घुरो, सिहत जे लाइ दुआ घुरो। सिहत जे इंसान खे आहे न त उहो इंसान माल मिल्कियत बि ठाहे सघे थो। जिन खे सिहत न आहे त उहो छा करे सघंदो, कुझु बि न। सिहत हिकु अल्लाह जी वॾी नेमत अथव। जीअं सिहत खे तव्हां मिड़ाई बि सम्झंदा आहियो। अल्लाह हिदायत ॾींदो तव्हांखे रब्बुल आलमीन। रब जी दरबार में वञी अल्लाह पाक खे चयो या अल्लाह जेका असांखे ज़िंदगी ॾिनी अथई, जहिड़े हाल में बि आहियूं, वाह वाह अल्हम्दुलिल्लाह, वाह वाह, आहे बि वाह वाह त नाहे बि वाह वाह। इहो शुक्र जेको आहे न अल्लाह पाक खे ॾाढो पसंदि आहे। आहे बि अल्हम्दुलिल्लाह, नाहे बि अल्हम्दुलिल्लाह। ख़ुदा जो कसम उन वक़्त में तुंहिंजी आज़माइश थींदी, पर रब उन खां डबल ते ॾींदी जंहिंमें तुंहिंजो ख़्यालु ऐं ख़्वाब बि न हूंदो। अल्लाह जी ज़ात ते यकीन रख, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो। सिहत अथव सभु कुझु अथव। माल मिल्कियत वारनि इंसाननि खे ॾिसी हसद ऐं साड़ पैदा न कयो। जेकॾहिं अल्लाह उनखे ॾिनो आहे सो इन में तूं पंहिंजा सवाल न ठाहे त हराम जी कमाई अथसि, बिशनी कंदा आहिनि, उहो अल्लाह उन्हनि खां हिसाबु वठंदो, छॾींदो न, पर तूं कंहिंजो ऐब न कढ। जेकॾहिं तूं कंहिंजो ऐब कढे थो न, रब इन में बि नाराज़ आहे। रब जेकॾहिं उनखे हराम जो माल ॾिनो आहे, चोरी जो माल ॾिनो आहे, कीअं बि ॾिनो अथसि, हराम पाई जो ॾिनो अथसि, पर रब वाक़िफ़ आहे। रब सतार आहे। सतार जी माना छा आहे? ऐब ढकींदड़। उन जा ऐब ढके वेठो। तूं इंसान आहे, तूं न चए, तोखे नथो जुगाए। इंसान जो ऐब तूं न कढ, तूं इंसान आहे। जेको रब ॾिसे थो उहो तूं नथो ॾिसे। जेको तूं थो ॾिसे उहो हिकु शैतान इब्लीस तोखे विसविसा ऐं ग़लति सोच ॾींदो आहे। जेकॾहिं अल्लाह ॾुआरी खे ॾिए थो उहो बि उनजो राज़ आहे, उहो उनजो राज़ आहे। रब छॾींदो कंहिंखे बि न आहे। जेकॾहिं ग़लति आहे सो हिसाब थींदई, सही आहे तो फिर बि पाण खे अञा सही कर। यादि रखो ए अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात हिक ॿिए मां कीड़ा कढणु ख़तमु कयो। इहे हिक ॿिए मां कीड़ा कढंदो, ऐब कढंदो न, जाते आयो हिते ई रहिजी वेंदो। सभ खां पहिरियों त अल्लाह जी दरबार में वञी रब जो शुक्र अदा कंदा कयो त अल्लाह तूं असांखे ज़िंदगी ॾिनी आहे, इहा ई असांजे लाइ काफ़ी आहे। जिन ज़िंदगी ऐं सिहत जी दुआ न घुरी, उन्हनि माल मिल्कियत ज़मीनियूं एतिरो कुझु ठाहियो जो उन्हनि वीचारनि खे नसीबु न थियो। एतिरो कुझु ठाहियो, मुंहिंजी अखियुनि जी आॾो, ख़ुदा जो कसम उन्हनि खे एतिरो नसीबु न थियो। को इंसान हुयो, हिन सऊदी अरब जी मां ॻाल्हि थो कयां।
असां उन सां मज़ाक़ कंदासीं। अब हाणे गंज ठाहियो थी माशाल्लाह, दुकान थी, माल मिल्कियत थी, वञ हाणे ओॾे संभाल, ॿियो त पोइ हिते ॿाहिरनि सां बि सेट न आहे, हिकिड़ी औलाद अथई, वञ हाणे पोइ हिते संभाल। पर कुदरत ख़ुदा जी, हा कुदरत ख़ुदा जी, उन ग़रीब जेको कुझु ठाहियो रब जो गंज ठाहे, पर पाण खे नसीब न थियसि। हिते जॾहिं आख़िर वफ़ात करे तो पोइ ॿाहिरनि फ़ोन कयोसि, भाई इहा पाक धरती आहे सऊदी जी, एॾे दफ़न कयोसि, एॾे छा मोकिले कंदुसि। हुन जे लाश खे बि ॾिस पंहिंजो न कयनि। इहो अथव माल मिल्कियत, जंहिं रब खे छॾियो था, ख़ालिक अकबर खे छॾे करे माल मिल्कियत जे कॾ था लॻो न। रब जो कसम, अहिड़ो वक़्तु बि ईंदो आहे जो इहे ई तव्हांखे छॾे करे तुंहिंजे माल जे कॾ लॻंदा अथव। वक़्तु अचनि ॾे न, जॾहिं मलकल मौत साम्हूं बीहंदो आहे न, त माल मिल्कियत वारनि खे थोरो अहसासु थींदो आहे त मां छा कयुमि। पहिरियों ॿुधंदासीं त जॾहिं मौत मथां ईंदो त हर शइ जी ख़बर पवंदी, अॼु वाक़ई मौत मथां आहे, पर कुझु शइ न कई आहे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।